नाज़े पाकिस्तान पारां गॾियल क़ौमनि खां अफ़गानिस्तान मां हथियारनि जी चुरपुर रोकण जो मुतालबो कयो आहे। पाकिस्तान जे नुमाइंदे आसिम इफ्तिख़ार चयो आहे त अफ़गान सरज़मीन मां थींदड़ दहशतगर्दी पाकिस्तान लाइ संगीन ख़तरो आहे। तालिबान कार्रवाई न कई त पाकिस्तान पंहिंजे तहफ़ुज़ लाइ क़दम खणंदो। आसिम इफ्तिख़ार वधीक चयो आहे त टीटीपी समेत 6000 वेढ़ाक अफ़गानिस्तान में मौजूद आहिनि। जंग ख़त्म थी चुकी आहे। अफ़गान पनाहगीर वतन वापसि वञनि। एक ॿीहर अवां सां ख़बर शेयर पिया कयूं। पाकिस्तान पारां गॾियल क़ौमनि खां अफ़गानिस्तान मां हथियारनि जी चुरपुर रोकण जो मुतालबो कयो आहे। पाकिस्तान जे नुमाइंदे आसिम इफ्तिख़ार चयो आहे त अफ़गान सरज़मीन मां थींदड़ दहशतगर्दी पाकिस्तान लाइ संगीन ख़तरो आहे। तालिबान कार्रवाई न कई त पाकिस्तान पंहिंजे तहफ़ुज़ लाइ क़दम खणंदो। आसिम इफ्तिख़ार वधीक चयो आहे त टीटीपी समेत 6000 वेढ़ाक अफ़गानिस्तान में मौजूद आहिनि। जंग ख़त्म थी चुकी आहे। अफ़गान पनाहगीर वतन वापसि वञनि।